हिकदमि मूंखे नालो चवण जी ज़रूरत न आहे। अचो, कला कलाकार सूंहं ऐं कीअं प्रोजेक्शन कजे ॾिसो। आदरणीय बुज़ुर्गो ऐं मुंहिंजा प्यारा भाउर भेनरूं, मां पाण खे ख़ुशकिस्मत थी सम्झां कि मां हिन मंच ते अॼु बीठी आहियां, छाकाणि मूं में अहिड़ो को गुण कोन्हे कि मां हिते बीहां। सिंपल ऑर्डिनरी बिल्कुलु एमेच्योर आहियां, पर कुझु आहिनि अहिड़ा, रवि जी, असांजे NCPSL जा सभु मेंबर्स जेको एतिरो प्यारु ॾींदा आहिनि, ऐं अजीत भैया जे चवण ते आई आहियां। कविता खां सिखण जी कोशिशि कंदी आहियां ऐं सभिनि सां ॾाढो प्यारु आहे। मां शुरूआति हिते कंदसि कि मुकेश ऐं रेनू गुजराती में ॻाल्हाईंदा आहिनि जॾहिं बि मिलंदा आहिनि, त हिन जो मतिलबु छा सिंधी ॿोली सां प्यारु कोन्ह अथनि? बिल्कुलु बि न। हिन जो मतिलबु आहे असां सिंधी जिते हली आयासीं हुतां जा थी वियासीं, पर पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी संस्कृति सां असांखे तमामु घणो प्यारु आहे, ऐं हुन प्यार जे करे असां हिते आहियूं। चाहे असां सुठी तरह ॻाल्हाए सघूं, वॾा वॾा कम करे सघूं या न, पर कोशिशि कयूं था, छाकाणि ॿोली सां तमामु घणो प्यारु आहे। ऐं मुंहिंजा ख़्यालात शायदि कुझु अलॻि आहिनि। मां हिकिड़ी कुझु लाइनूं मां तव्हांजे साम्हूं चवंदसि, जेके ॿुधी करे शायदि तव्हां सभई सहमत न हुजो, पर नाराज़ न थिजो, मूंखे हुतां खां कुझु चइजो न, सोचजो अकुल कोन अथसि तॾहिं ईअं थी ॻाल्हाए, एमेच्योर आहे। त ॿुधजो। हुन खां पहिरीं मां तव्हांखे ख़ाली ॿुधायां कुझु अखर। ढाक, ढाक माने बंगाल में जॾहिं दुर्गा पूजा थींदी आहे, बंगाल जी त पहचान ई मां दुर्गा आहे, दुर्गा पूजा आहे असांजी, महालय जी राति आहे जॾहिं दुर्गा पूजा जी शुरूआति थींदी आहे, जॾहिं अनाउंसमेंट थींदी आहे, मां दुर्गा चवंदी आहे मां अचां थी। ऐं ढाक आहे जेको बीट ड्रम जो हूंदो आहे, हुनखे चवंदा आहिनि ढाक। हू जॾहिं ॿुधंदा आहियूं त हिकिड़ो जादू थींदो आहे, जंहिंजे टान सां असां हुते ई रहिजी वेंदा आहियूं। ऐं असांजी पहचान, असांजे कलकत्ते जी पहचान, असांजे बंगाल जी, असांजो गंगा जो किनारो आहे। त मां तव्हांखे ॿुधाईंदसि कि मुंहिंजो प्यारु किथे शुरू थियो। मुंहिंजी ॾाॾी खे मां नंढे हूंदे जॾहिं बि ॾिसंदी हुयसि, तमामु दुखी ऐं गुस्से में हूंदी हुई तमामु, माने उनखे वणंदो ई न हुयो हिते, ख़ाली सोचंदी हुई कि मां कॾहिं हली वञा वापसि। ऐं उनजो दर्द मां सम्झी थी सघां अॼु वॾी थी करे, पर ओॾी महिल त नंढपण में लॻंदो हुयो ॾाॾी खे दुख आहे, हल ठीकु आहे मां ख़ुशि कंदीमांसि। त छा थो थिए थोरो ॿुधिजो। हर वक़्तु हुननि अखियुनि में घर वेंदड़ शाम जे पखियुनि में महसूसु कई मूं पीड़ा सदा, ॿुधी कशिश शांति सिसकियुनि में। सोचियुमि अम्मा तोसां गॾु मां बि वेंदसि, तुंहिंजी सिंदरी में पेर भरींदसि, हीअ धरती आहे पराई, सिंदरी रहंदी असांजी माउ सदाई। नंढड़नि पेरनि ते उहे रांदियूं, बैंत गीत ऐं नंढड़ी भाकियूं। अम्मा तोसां गॾु मां बि हलंदसि, सिंदरी जी हवेली में रहंदसि। दिलि में न कोई सवाल हुयो, न कोई अहसास, न ख़्याल हुयो। वधंदी वियसि मां अॻितां अॻितां, हाय बचपन केतिरो न ख़ुशहाल हुयो। नंढड़ा पेर रांदियूं कंदा जोबन जे दर ते थमजी विया। नंढड़ी भाकियुनि में अलाए कहिड़ा अहसास नया महसूस थिया। अलाए कॾहिं हथु छॾिजी वियो, वक़्तु उहो पुठियां रहिजी वियो। जोबन जो असरु आख़िर पइजी वियो, हियांउ हथनि मां ई निकिरी वियो। टुटंदे जुड़ंदे कई रिश्तनि खे कचनि पकनि टाकनि में सुबंदो वियो। अम्मा मां रहिजी वियसि उते ई, तुंहिंजी अखियुनि में ॾिसंदी रहियसि। अम्मा तोसां गॾु मां ज़रूरु वेंदसि, तोखे सिंदरी माउ सां गॾु ईंदसि। अलाए कीअं कॾहिं दिलि खे ढाक जे सुर ताल ते टैगोर जा गीत, बाउल संगीत
अलाए छो पंहिंजा लॻण लॻा। गंगा जो किनारो, हुअ नंढड़ी नाव, नारियल सुपारी जे वणनि जी छांव, नंढड़ा नंढड़ा पखी चवनि खिलंदे खिलंदे, ओ सखी कंहिंखे पई ॻोल्ही, इहे ई त अथई तुंहिंजा सॻा। अलाए कॾहिं कहिड़े साल में महालय जे मंत्रनि जे जाल में, कारी सुबुह या वेंदड़ राति में, उहो अहसास अञा हर जज़्बात में, हुआ खुशबू अञा हर साह में, हर साल इंतज़ार हुन ई राह में, मां दुर्गा जी सुहिणी अखियुनि में मुस्कान खणी, मतां किथे वञी, मां आहियां तुंहिंजे घर अचणी। सुहिणी अखियुनि ऐं मिठी मुस्कान, धुनुची नाच ऐं सिंदूर खैला सां कीअं जुड़ियो रिश्तो, अञा ताईं आहियां हैरान। अम्मा, अलाए कॾहिं एतिरो कुझु थी वियो, मसवार वारो वो कमिरो, अम्मा अलाए कॾहिं घर थी वियो। अम्मा, अलाए कॾहिं एतिरो कुझु थी वियो, मसवार वारो उहो कमिरो अलाए कॾहिं घर थी वियो। ॻाल्हाईंदसि मां सदा पंहिंजी मिठी सिंधी ॿोली, ॾींदसि मां ॿारनि खे हुन में ई लोली, पर अम्मा पंहिंजो घर मां कोन छॾींदसि, तोसां गॾु मां कोन वेंदसि। अम्मा पंहिंजो घर मां कीअं छॾींदसि, तोसां गॾु मां कीअं वेंदसि। त इहो मुंहिंजो रिश्तो मुंहिंजे पंहिंजी जन्म भूमि सां जॾहिं थियो, वॾी थियसि, जॾहिं अञा उमिरि थी, तॾहिं दिलि में आयो कि मूं पंहिंजी भाषा सां छा कयो आहे। मूं पंहिंजी भाषा खे कॾहिं सिखण जी कोशिशि कोन कई, पंहिंजी भाषा सां प्यारु कोन कयो। हीअ त नाइंसाफ़ी आहे न। अलाए छो किथां इहे ख़्यालात आया ऐं मां बसि बेचैन थी वियसि ऐं तॾहिं थी चवां, तमामु देरि सां मूं पंहिंजो कमु शुरू कयो, पर जॾहिं कयो तॾहिं हिकिड़े पागलपन सां कयो कि मूंखे करिणो आहे। हाणे असांजे कलकत्ते में, बंगाल में तमामु घटि सिंधी रहंदा आहिनि। जीअं महाराष्ट्र में, मध्य प्रदेश में, तव्हांखे कुझु गुजरात में कुझु कमु करिणो हुजे, एतिरा ॿार, एतिरी ऑडियंस, असांजे हिते 1000 माण्हू कंहिं हॉल में आणण बि तमामु वॾो कमु आहे। ऐं छाकाणि आहिनि बि घटि, ऐं ॿियो ॿार हुते पाण खे जीअं मां हुयसि, अंग्रेजी में ॻाल्हाईंदा, पंहिंजी भाषा सां प्यारु न कंदा। त 2006 साल में मूं हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन स्टार्ट कई, कोलकाता सिंधी थिएटर लवर्स। आई डोंट नो दीपक अगरि मूंखे हेल्प करे हलंदो, मां तव्हांखे जस्ट नंढे में ई ॿुधाईंदसि, वधीक टाइम कोन वठंदसि। कंदे कंदे मूं शुरूआति कई, पहिरीं हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ठाही कि सिंधी आहिनि केरु, किथां आया, जीअं उतां जे माण्हुनि खे बि पहचान पंहिंजी सम्झ में अचे। छाकाणि स्पेशली लक्ष्मीचंद अंकल जॾहिं हली विया कलकत्ते मां, लक्ष्मी खिलानी अंकल, तॾहिं ऐं बि सिंधी कमु हिकदमि घटि थी वियो, हुते प्रोग्राम्स वग़ैरह बि न पिया थियनि। त असां शुरूआति कईसीं, हुन खां पोइ के हर साल उत्सव हिकिड़ो प्रोग्राम कंदा हुआसीं, कॾहिं हुन में लाल लोई, हुन में छेज नाइट करे करे असां तमामु घणो कमु कयोसीं। पर असां रियलाइज़ कयोसीं कि कलकत्ते में अगरि तव्हांखे कमु करिणो आहे त पहिरीं पंहिंजी पहचान उहा जेका ठाहिणी आहे, बंगालियुनि जे विच में यू हैव टू फील प्राउड कि मां सिंधी आहियां। हुननि खे ई न ख़बर असां केरु आहियूं। जॾहिं मुंहिंजी शादी थी तॾहिं सभिनि खे लॻो हुते कि मां पाकिस्तानी सां शादी कई आहे। पंजाबी, गुजराती सभु था सम्झनि, पर सिंधी असांजे कलकत्ते में अञा ताईं एतिरी पहचान कोन्हे। त असांखे अगरि थिएटर या म्यूज़िक कंहिंजे थ्रू कमु करिणो आहे त फ्यूज़न सही रस्तो आहे। असां टैगोर जा काफ़ी गीत असां ट्रांसलेट कयासीं, मूंखे अर्जन हासिद दादा हेल्प कई, ऐं काजल असांजे लाइ एतिरा ख़ूबसूरत गीत ॻाया आहिनि। उहे तव्हां अगरि कॾहिं ॿुधो, तव्हां जेको चओ था न, उहे ई सिंधी गीत काजल तव्हांखे ॿुधाईंदी कि उनजो कहिड़ो हाल थियो उहे गाना ॻाए करे। त सोचियो असांखे कहिड़ो महसूसु थींदो ॿुधी करे। उन खां पोइ जेके ॿियो बि म्यूज़िक आहे, फ्यूज़न करे, ट्रांसलेशन्स, रविंद्रनाथ जी आखाणियूं जेके आहिनि उनखे सिंधी में अडेप्ट करे असां नाटक कया आहिनि। ऐं हुन नाटकनि में बि स्टाइल अलॻि आहे, माने टैगोर जी पोशाक, टैगोर जो ई उहो टाइम, पर असांजा जेके पात्र आहिनि उहे ॻाल्हाइनि सिंधी में था। त हीअ मुंहिंजी कोशिशि रही आहे
थिएटर ऐं म्यूज़िक जे थ्रू असांजो जेको कमु हिते थियो आहे मां चाहींदसि जस्ट हिकिड़े स्लाइड में ई बिकॉज़ एतिरो कुझु ॿुधाइण जो आहे कोन मां जेको तव्हांखे चयो तमामु ऑर्डिनरी आहियां साल में हिकिड़ो उत्सव थींदो आहे हाणे असां एलिक्यूशन स्टार्ट कयो आहे सिंधी ॿारनि जे लाइ पहिरीं 4 या 5 ॿार ईंदा हुया अॼु जे ॾींहुं 35 ॿार 35 चिल्ड्रन रजिस्टर कंदा आहिनि एलिक्यूशन कॉन्टेस्ट जे लाइ उन्हनि खे ट्रॉफी मिलंदी आहे हिकिड़ी ऐं हूअ ट्रॉफी हर साल ॿारनि जो उहो ई सुपिनो हूंदो आहे कि रोलिंग ट्रॉफी आहे हिन दफ़े मुंहिंजे घर ईंदी त ट्रॉफी मिलंदी आहे इनाम मिलंदा आहिनि ऐं इहो हर साल असां हाणे वॾनि खां बि इहो एलिक्यूशन कॉन्टेस्ट असां उन्हनि खां बि पार्टिसिपेशन वठूं था उहे बि पार्टिसिपेट कनि था ऐं तव्हां सभिनि जो अगरि आशीर्वाद रहियो त गीत ड्रामा ऐं असां नुक्कड़ नाटक कंदा आहियूं जंहिंमें इहा ई आखाणी बंगालियुनि में पंहिंजी पहचान असांजी वॾी इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे ॿोली खे बचाइण जे लाइ पहिरीं त पंहिंजी पहचान ठाहियूं कि असां आहियूं केरु त असां ईअं गांव गांव में डिस्ट्रिक्ट्स में वञी करे इहो नुक्कड़ नाटक कंदा आहियूं जंहिंजी भाषा आहे सिंधी बंगाली हिंदी जीअं सभई सम्झी सघनि रस्ते में ऐं असां पंहिंजी सिंधियत जी हा मां सिंधी आहियां इहा असां नाटक कंदा आहियूं ऐं असांजी एलिक्यूशन कॉन्टेस्ट ऐं असां फ्यूजन म्यूज़िक चङो ई तयारु कयो आहे मां चाहींदसि तव्हां यूट्यूब ते वञी करे हिन खे ॿुधो ऐं एतिरो मूंखे विश्वास आहे तव्हांखे ज़रूरु वणंदो ऐं मूंखे बि पोइ उत्साह मिलंदो अञा वधीक कमु करण जो कोर्ट मां टाइम हाणे थोरो घटि निकिरंदो आहे पर इहो ई चयमि न नशो आहे ऐं तव्हां सभु जॾहिं सॾु कंदा आहियो किथे जॾहिं ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो आहे एतिरनि खे ॿुधंदी आहियां एतिरनि कमनि जे बारे में कि हिकु साल में 20 प्रोग्राम्स था थी वञनि असां सोचंदा आहियूं असां साल में हिकिड़ो था कयूं त इहो पाण सां प्रॉमिस आहे हितां खां वञण सां कि हिन प्रोग्राम्स खे वधाइणो आहे वधीक ॿारनि खे इन्वॉल्व कराइणो आहे अञा वर्कशॉप NCPSL जे थ्रू उते ऑर्गेनाइज़ करिणो आहे जीअं असां तमामु घणो वधीक कमु करे सघूं तव्हां सभिनि जो सहयोग रहियो त ज़रूरु करे सघंदासीं हिन में सभु आहे ख़ाली लास्ट में ख़तमु करण खां हिकिड़ो तव्हांखे फ्यूजन सॉन्ग जीअं तव्हांखे आइडिया मिले काजल वारो गीत त मूं वटि हुयो कोन हाणे न त मां जस्ट दैट फ्यूजन सॉन्ग इहो आहे असांजो हिकिड़ो गीत जस्ट 2 minutes आई थिंक हिन में बंगाली छोकिरनि बि इहे सॼा सिंधी गीत ॻाया आहिनि हाणे असांजे कलकत्ते में हिकिड़ो बि सिंधी सिंगर कोन्हे हिकिड़ी आऊं प्रॉब्लम जेको तव्हांखे ॿुधायां पर असांजा ई बंगाली छोकिरा ॻाइनि था असांजे बंगाल में हाणे सिंधी गीतनि जो एॾो क्रेज़ इनखे असांखे करण लाइ 8 महीना लॻा गाना चूज़ करे उनखे ओड़ो फ्यूजन क्रिएट करण में ओड़ो म्यूज़िक ठाहिण में सो ऐं मां आशा दीदी खां मूं एतिरो सिखियो आहे तॾहिं बि मां मुंहिंजी भाषा ठीकु नथी थिए छाकाणि देरि थी वई न अञा नंढपण खां सिखां हा हाणे वॾी उमिरि में सिखी करे जेतिरो सिखी आहियां ठीकु आहे हाणे मूंखे एक्सेप्ट कयो ईअं ई पर आहियां मां सिंधियाणी ॻाल्हाईंदसि मां सिंधी ॿोली ऐं मां रहंदसि तव्हांजी मां चवंदी आहियां मां जॾहिं मरी वञा मुंहिंजो मार्को कजो मूंखे हू सभु 13 ॾींहुं हू सभु श्राद्ध व्राद्ध हू सभु न कजो मुंहिंजो मार्को थियणु घुरिजे ऐं अमृत वेला मंदिर में ई सो थैंक यू धन्यवाद संगीता जी सिर्फ